सिद्धिदायक सुखदाता, भोग मोक्ष सुख कर बिखियाता। भगत परायण पुरुष जो होई, कर पर यतन धार नित सोई। दंत शोध नह पूर्वक, नियम अहै जिह माहे। लोकन के कल्याण हित, सावधान सुनता है। हरे राम। भगवान श्री कृष्ण चवंता त भैया युधिष्ठिर जी ध्यान ॾेई ॿुधो, सभु दुखनि जे नाश करण वारो, संसार में सुख ऐं परलोक में सदगति ॾियण वारो हे जेको विर्त आहे मां तव्हांखे ॿुधायां थो, लोक कल्याण जे निमित्त, माण्हुनि जे भलाईअ जे लाइ, इहो तव्हां ध्यानु ॾेई करे श्रवण कयो। कार्तक मास शुक्ल पख होई, नौमी आदि 3 दिन जोई। संकल्प करिय प्रथम मन लाई, करहु व्रत है प्रभ सुखदाई। कार्तिक महीनो शुक्ल पक्ष ऐं नौमी तिथि कॾहिं आहे भाई? अॼु ई आहे। अॼु जी तिथीअ जी कथा तव्हां श्रवण करे रहिया। पहिरियों माण्हू संकल्प करे, जॾहिं बि कोई बि व्रत उपवास रखबो आहे, जीअं 11 रखी त पहिरियों छा थींदो आहे, मन सां संकल्प कबो आहे। हालांकि असांजो ध्यानु न हूंदो आहे, लेकिन पहिरियों त मन में ख़्यालु ईंदो आहे न कि मां व्रत रखंदुमि, हा न, इहो ई संकल्प आहे। ओॾी महिल असांखे इहो संकल्प भॻवान जी शरण वठी करणु खपे। एतिरी ॻाल्हि आहे कि प्रभु मां तव्हांजो विर्त थो रखणु चाहियां, मूंखे शक्ति ॾिजो, मूंखे बल ॾिजो, भक्ति ॾिजो, मुंहिंजा गुनाह भुल चुक मुंहिंजी माफ़ कजो। मां सुभाणे निराहार रहंदुमि, तव्हांजो भजन कंदुमि, भक्ति कंदुमि। इन तरह सां अॼु नौमी तिथि आहे कार्तिक शुक्ल पक्ष जी, त माण्हू सभिनि खां पहिरियों इहो वचन रूपी हिकिड़ो बीज लॻाइणु आहे। चओ हरे राम। त मानसिक संकल्प करे त मां प्रभु अॼु तव्हांजी व्रत भक्ति कंदुमि। चओ जय श्री कृष्ण। दामोदर प्रभ परसन होवो, जन्म जन्म के अगम खोवो। हे दामोदर भगवान, मूं ते राजी थियो, जन्मनि जन्मनि जा पाप नाश कयो। लोक परलोक माहि सुख होई, वृद्ध संतान होए दुख खोई। जित आहार होए कर उपवासा, करहु विरत पूरहु मम आसा। लोक परलोक हिन में सुहिलो थींदो ऐं समृद्धि थींदी, फलियल फुलियल परिवार थींदो। इन करे विर्त श्रद्धा सां सिक सां आहार छॾे करे इहो विर्त कबो आहे। अस संकल्प धारे और माही, उठ प्रभात तुलसी डिग जाही। अहिड़ो संकल्प करे सुबुह जो उथी करे काॾे अचे तुलसी माता वटि। बोलो श्री तुलसी जी महारानी की। लक्ष्मी नारायण शुभ देवा, धूप दीप बसनन कर सेवा। लक्ष्मी नारायण भगवान जी भक्ति करे, धूप दीप नैवेद्य जे द्वारा भगवान जो अर्चन करे। बहु सुगंध स्यो लेपन करही, स्नान कराए भोग पुन धरही। सुठा सुठा लेप लगाए, सुगंधित गुलाब जल इत्र चंदन आदि मिलाए ऐं भगवान जो जेको इहो स्वागत थींदो आहे, ये जेके शुभ कर्म, इन सां उत्साह वधंदो आहे, हा न। कोई सुठो ॾींहुं ईंदो आहे, एकादशी, हरि प्रबोधिनी, वर्सी महोत्सव, कार्तिक महोत्सव, त सजावट छाजे करे कई वेंदी आहे? साफ़ सफ़ाई कई वेंदी आहे, गुल लॻाया वेंदा आहिनि, इत्र फुले लॻायो वेंदो आहे, डेकोरेशन कई वेंदी आहे। छाजे करे? मन में उत्साह ईंदो आहे, ख़ुशी ईंदी आहे, उमंग ईंदी आहे। त उहा भक्ति छा थींदी आहे? उमंग सां थींदी आहे, निरुत्साह थी करे न थींदी आहे, बोर थी करे न, उकताए करे न, हा न, तंग थी करे न, उमंग सां। चओ हरे राम। हनुमान महाराज जेके बजरंग बली 4 सूत्र उन्हनि में जेके संतनि ॿुधाइनि, उन्हनि में हिकिड़ो इहो आहे कि भक्ति करे उत्साह सां, उमंग सां, उत्साह सां। ऐं ॿियो सूत्र ॿुधाए अथऊं निवृत रखे, ऐं टियों पहिरियों सूत्र ॿुधाए अथऊं भगवान जी शरण वठे, भगवान जो भरोसो रखे, ऐं चौथों सूत्र है लक्ष्य हमेशा यादि हुजे। चओ हरे राम। ये बजरंग बली महाराज, हनुमान महाराज जे लीलाउनि में ये 4 सूत्र प्रकट थिया आहिनि। इहो कोई धारण कंदो त उनजो हे जीवन भी सफल थींदो, परलोक भी।
चओ जय श्री कृष्ण। भगवान जी शरण, भगवान जो भरोसो, जो दिल में उत्साह हुजे, उमंग हुजे, कॾहिं बि निरुत्साहित न रहे, हा न। सर झुकाए, अरे छा वरी एकादशी आहे, वरी कार्तिक आहे, अरे काॾे वञिजे, वरी सत्संग ते हलणो आहे। असांखे त तंग थिया आहियूं, रोज़ रोज़ सत्संग हिन जा बंदी कोन था थियनि। सुबुह जो सत्संग त शाम जो सत्संग, हा कलाक जी जॻह ते ॿ कलाक विहारे था छॾनि। इन माण्हू खे भक्ति न ईंदी। भक्तीअ जे लाइ उमंग खपे, उत्साह खपे। भगवान जी शरण भरोसो, ॿियो उमंग उत्साह, ऐं टियों निवृत। सभिनि में जेके बि सभिनि खे निवृत सां, प्रेम सां, भगवान जो स्वरूप सम्झी करे सभिनि सां प्रेम करे, पाण खे हेठि सम्झे, ॿिए खे हमेशह मथे सम्झे। ऐं चौथों आहे लक्ष्य। चओ हरे राम, हरे राम। हमेशह पंहिंजो लक्ष्य हिकदमि टारगेट हुजे कि मूंखे हिन जीवन में भक्ति करणी आहे, भगवान खे ई पाइणो आहे। मुंहिंजे जीवन जो लक्ष्य भगवत प्राप्ति आहे, भगवान जो प्रेम ई पाइणु आहे। चओ हरे राम, हरे राम। ॾिसो केॾी न सुंदर तुलसी माता जे तुलसी कथा में तुलसी जी जी माला आई आहे। प्रेम सां जिन ठाही आहे उन्हनि खे आशीर्वाद ॾियो भाई। बोलो श्री तुलसी माता की। वृंदावन बिहारी लाल की। वृंदा नालो तुलसी माता जो, ॾिसो तॾहिं भगवान सां नालो पहिरियों तुलसी माता जो जुड़ियो, हा न। वृंदावन, वन छाजो थींदो आहे? तुलसीअ जो। उन वन में जेके घुमंदा आहिनि, जंहिंखे तुलसी ॾाढी प्यारी आहे, उनजो नालो वृंदावन बिहारी लाल। हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। धर भोग श्रीफल लवंग आदिस रतन पंचे अग्रधर। पूजा करे बहु प्रेम संग अस्तित पुराण ने मंत्र कर। पूजा करे, मंत्र पढ़े, भगवान जी कथा करे, कीर्तन करे, पर सभु करे प्रेम उमंग उत्साह सां। चओ हरे राम। गदगद थी करे, जीअं दुकानदार बढ़िया नोट गणींदो आहे, पैसा कमाईंदो आहे त केॾो ख़ुशि थींदो आहे, हा गदगद हूंदो आहे, बढ़िया। चओ जय श्री कृष्ण। हे ईस देवन देव तुलसी सहित मुझ पर तुष्ट होए। पूजा हमारी ग्रहण कर इस रीत विरति कहे सोए। हे मुंहिंजा प्यारा प्रभु ईश्वर ही तुलसी माता, मुंहिंजी पूजा स्वीकार कयो, सेवा स्वीकार कयो ऐं मूं ते कृपा कयो, दया कयो। हे नारायण नमो तुए लक्ष्मी सहित अनूप। हे लक्ष्मी सहित लक्ष्मीपति नारायण भगवान तव्हांखे बारंबार रक्षा की जय कृपा कर मेट जन्म दुख कूप। हिन दुखदाई मृत्यु लोक खां बचाए वठो, कृपा कयो। विधि संयुक्त पूज इम करही रजनी को जागृत मन धरही। निरत करे मंगल गुण गावे कथा श्रवण में प्रेम बढ़ावे। रात कीर्तन करे, भक्ति करे, नचे गाए ऐं कथा श्रवण में प्रेम बढ़ावे। कथा ॿुधण काफ़ी न आहे, कथा जे ॿुधण में प्रेम बि हुजणु खपे। केॾी प्यारी ॻाल्हि आहे त पोइ कथा भीतर ईंदी आहे। जंहिंखे तव्हां प्रेम कंदव उन जो बि तव्हां वटि प्रेम ईंदो, हा न। इहो त स्वाभाविक प्राकृतिक ॻाल्हि आहे। त उन सां निश्चल निष्काम जंहिंसां असां प्रेम कंदा आहियूं, उतां कई गुना प्रेम असांखे मिलंदो आहे। त चवनि था कथा सां प्रेम कयो। कथा सां प्रेम कंदव, हिकु हिकु शब्द सम्झ में ईंदो, हा न। उहो हृदय में विहंदो। कथा छा आहे? भगवान ई कथा आहे। सब ते उत्तम हर की कथा, सब ते उत्तम हर की कथा। नाम सुनत दर्द दुख लथा, नाम सुनत दर्द दुख लथा। सब दुख दर्द लही वेंदा। कथा सां प्रेम कयो, श्रवण सां प्रेम कयो भाई। पूजा व्यास करे विध नाना बहु प्रकार देवै द्विज दाना। हिंसा चोरी निंदिया त्यागे अस्त न बोले शुभ मग लागे। व्यास जी पूजा करे, ब्राह्मण खे दान ॾे, निंदा त्याग करे, चोरी न करे, कंहिं बि तरह जी
चोरी कई तरह जी थींदी आहे। तव्हां चवंदो असां थोरी चोरी कंदा आहियूं। कंहिंजो कोई किताब रखी छॾणु, पतो आहे की हिन जो किताब आहे वापसि न करणु, इहा बि त चोरी आहे। चओ जय श्री कृष्ण। ॿिए कंहिंजी रचना ॿुधाए करे पंहिंजो नालो लिखी छॾणु, इहा बि त चोरी आहे। चओ हरे राम। अस्ते कोई बि असांजो अहिड़ो पदार्थ न हुजे जेको बेईमानीअ जो हुजे, इहा बि चोरी आहे, हा न। कूड़ करे जेको कमायोसीं उहा बि चोरी आहे। हरे राम। त सोचियो असां काथे न काथे त चोरी कई आहे न, काथे न काथे त असां कूड़ ॻाल्हायो आहे, कपट कयो आहे, उहा बि चोरी आहे। त चोरीअ जो सामान न रखे, चोरी न करे, कूड़ न ॻाल्हाए, निंदा न ॿुधे, मतां सम्झो बसि रोटी छॾण सां उपवास पूरो थींदो आहे। न, उपवास, उप याने नज़दीक, वास याने रहण। उपवास जो अर्थ आहे कि जंहिं ॾींहुं तव्हां ग्यारस था रखो, जंहिं ॾींहुं तुलसी माता जो विर्त था रखो, उन ॾींहुं भगवान सां गॾु था रहो पिया। इन खे चइबो आहे ब्रह्म जो आचरण करण ई ब्रह्मचर्य असली। अहिड़ो आचरण कयूं कि भगवान सां गॾु, भगवान जे चरणनि में असांखे भगवान स्वीकार करनि, यानी पवित्रता हुजे, शुद्धता हुजे। हरे राम। इसी प्रकार 3 दिन करे, एकादशी विशेष कर धरे। टई ॾींहं शुभ गुण रखे, एकादशी बि इन में अची वई। ॾिसो केॾी वॾी कृपा आहे। नवमी, दशमी ऐं ग्यारस, त टई ॾींहं संबद्ध 3 ॾींहंनि जो उपवास आहे। त हिन में ग्यारस बि महान फलवती गुणवती, उनजो बि लाभ अची वियो। चओ हरे राम। हे हरे, हरे नारायण, श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। काशी पात्र माह फल पाई, हरि अर्थ देवै द्विजताई। पुन द्वादशी प्रात उठ नावे, वे प्रसंत सह प्रीत जिमावे। हरिय जे अर्थ एकादशी ते फल जो दान करे, हा न। एकादशी ते अन्न दान वर्जता। चओ हरे राम। हरि बोल, हरि बोल। हे हरि। ध्यान ॾिजो भाई, कई माण्हू एकादशी ते शादी कंदा आहिनि, विवाह कराईंदा आहिनि, आयोजन कंदा आहिनि। ॾाढी सुठी पवित्र तिथि आहे, विवाह कयो, ॾाढो कल्याण थींदो आहे ॿिन्ही पक्षनि जो। पर उन ॾींहुं अन्नदान बि मनाता, इहो बि यादि रखिजो। अगरि एकादशीअ ते विवाह करण था चाहियो, शादी करण था चाहियो परिवार में, त पोइ एकादशी आहार हलायो। इहो नथा करे सघो त वरी ग्यारस ते शादी न रखो। कई माण्हू ग्यारस ते शादी कंदा आहिनि, पोइ एकादशीअ जो आहार बि रखंदा आहिनि, ऐं हेॾे बगल में उहो बि आहार हलंदो आहे। पुलाव, चांवर, फुल्का, भाॼियूं सभु हलंदा आहिनि। सभु थोरी न खाईंदा एकादशीअ जा इहे आलू कचालू पनीर थोरी न खाईंदा सभु। कई माण्हू चवंदा असांखे रोटी खपे, कीअं कंदो? चओ हरे राम। त अन्न जो वरी दोष बि लॻंदो आहे। जॾहिं चवनि था अन्न जो दान तक न कयो, त पोइ शादी में कीअं तव्हां अन्न खाराईंदव? यानी महिमाननि खे गॾु वठी ईंदव, उन्हनि खे बि चवंदो हलो भैया तव्हांजी बि टिकट नर्क जी रिजर्वेशन कराई आहे, हा असां त ॿुॾंदासीं, तव्हांखे बि ॿोड़ींदासीं। अगरि भॻवान जे वचननि में विश्वास न आहे, श्रद्धा न आहे, त पोइ वरी छा मतिलबु बाक़ी आस्तिक थियण जो? ध्यानु रखो, एकादशी तिथि त ॾाढी महान आहे, ॾाढी शुभ आहे, ॾाढी पवित्र आहे, शुभ मुहूर्त आहे, लेकिन पोइ वरी मर्यादा जो बि पालन करणो पवंदो। चओ हरे राम। जा त वरी एकादशी ते विवाह न करायो, हा न। बारस थी वञे उन ते करायो, बारस ते बि कंदो, ग्यारस ते बि महिमान त ईंदव, उन्हनि खे बि रोटी खाराइणी पवंदो। उहो सभु तव्हां प्लानिंग करे हलो, सोचे सम्झी हलो। सत्संगी माण्हू ध्यानु ॾियो, छो जो कई सत्संगी परिवारनि में बि ग्यारस ते बैंड बाजा वॼंदा आहिनि, शादियूं थींदियूं आहिनि। चओ जय श्री कृष्ण। पदम पुराण में शिव भॻवान चवनि था त एकादशीअ ते अन्न में कीड़नि जो वास हूंदो आहे, अन्न खाइण खे कीड़नि जे खाइण जो पाप लॻंदो आहे। हरे राम। हे हरि। पाप बि भॻवान वटि डुकंदे डुकंदे आया, प्रभु कृपा कयो, असांखे बि शरण में रखो, कृपा कयो। छो जो एकादशी जेके रखनि था त असां जल्दी मरी था वञूं, असां काॾे वञूं? तव्हां सभिनि खे शरण ॾींदा आहियो, असांखे शरण न ॾींदव? दया अची वई, भॻवान पापनि खे बि शरण ॾिनी। अरे भाई
पाप जा समूह तव्हां अन्न में वञी रहो। प्रभु अन्न में त अन्न त खाईंदा आहिनि, चयूं न ग्यारस ते कोई अनाज न खाईंदो। अगरि ग्यारस ते कोई अनाज खाईंदो त तव्हां पाप आहियो, पाप ई खाईंदो, पाप खाइण जो पाप लॻंदुसि। उन ॾींहं खां पोइ सभिनि ग्यारस ते अन्न खाइण छॾे छॾियो। इहो ग्यारस जी एकादशी जो उपवास टिनी लोकनि में हलंदो अथव ऐं सभिनी सामूहिक रूप सां पहिरियों ग्यारस कंदा हुआ। कंहिं बि घर में अन्न न ठहंदो। बुल में कर्मा बाईअ भगवान जगन्नाथ खे खिचड़ी खाराए छॾी त संत महात्मा नाराज़ थी विया त इन जे हंडीअ मां कल्ह त ग्यारस हुई, चांवर काॾो आया आहिनि, पर त भक्त ऐं भगवान जी ॻाल्हि आहे त उहे त अपवाद ॿधी हलो। भक्ताऊं भगवान जी ॻाल्हि न्यारी आहे। असां कर्मा बाई ठही वञूं, असां अगरि माधवदास ठही वञूं त पोइ अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असां साधारण माण्हू आहियूं भाई, हा न। त असांखे त भक्तीअ जो नियम जो निबाह करिणो आहे। इन करे ग्यारस ते जा त शादी न कयो, शादी कयो त ग्यारसी भोजन ठारायो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। जय श्री कृष्ण। इस प्रकार विधिवत व्रतधारी होए मनोरथ सिद्ध नर नारी। विधिवत हर शइ जो कानून हूंदो आहे। गाॾी हलायो उनजो बि कानून आहे, पढ़ाई कयो उनजो कानून आहे, दुकान खोलियो उनजो कानून आहे, डॉक्टर जो पंहिंजो कानून आहे, इंजीनियर जो पंहिंजो कानून आहे, गवर्नमेंट ऑफिस जो पंहिंजो कानून आहे, प्राइवेट ऑफिस जो पंहिंजो कानून आहे। त छा भक्तीअ जो कोई कानून कोन्हे? व्रत उपवास जो कोई कानून कोन्हे? विधिवत जेके हलंदा उहे नर नारी सुख पाईंदा। चओ हरे राम। यह बच सुन पुन निरपत कहे पूरब धार्यो काहे। पुन यह कह परगट कियो हमें बताइयता है। युधिष्ठिर महाराज चवनि था त प्रभु पहिरियों बि इहो व्रत उपवास कंहिं रखियो आहे ऐं फल पातो आहे, त कृपा करे असांखे बि ॿुधायो। कहे प्रभु यह पुराण की गाथा हम ते श्रवण करो नर नाथा। धारन प्रगट करन या व्रत को भीक्षम पितामह सुत संतन को। तुम सब तिह सन पूछो जाई सो तुम कहो यह कह समझाई। यह बच सुन भीषम पह आयो विनय सहित पग शीश निमायो। हरे राम। प्रेमावतार सर्वांतर्यामी भगवान श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र महाराज चवनि था भैया हा हा इहा सची घटना आहे, ॾाढी ऐतिहासिक पुराणी घटना आहे। लेकिन तव्हां हिकु कमु कयो। कहिड़ो? तव्हां पंहिंजे पितामह वटि वञो, भीष्म पितामह महाराज वटि, ऐं उन्हनि खे इन कथा जो ॾाढो ज्ञान अथव, ॾाढी उन्हनि खे जानकारी आहे ऐं ॾाढी सिक प्रेम सां उहो तव्हांखे पितामह इन जी जानकारी ॾींदा, उहो तव्हांखे इहो इतिहास ॿुधाईंदा। तॾहिं युधिष्ठिर महाराज पांडव भीष्म पितामह वटि अची करे सादर उन्हनि वंदन कयो, प्रणाम कयो। हे स्वामिन सुन विनय हमारी सब शास्त्र तत्बोध तुम्हारी। विरत महातम सब तुम भाखे ते प्रथम सुन मुहृद राखे। अब तुलसी के विरत महातम सुनने चाह भई अति आतम। आगे किनय कियो यह विरता किस पुण्य पायो हे दुख हरता। पायो कवन पुण्य पिता कह स्त्री पुरखवा जिन कियो। गृहस्थी यति इस लोक में कर विरत को कस फल लियो। यह वचन सुन भीषम पितामा हर्ष होए बोलत भये। इस पाप नाशक विरत को कर बहुत जन के दुख गए। हरे राम। युधिष्ठिर महाराज आया, पहिरियों त अची करे वंदन अभिनंदन कयूं ऐं प्रणाम करे चवनि था हे पितामह तव्हां त महान ज्ञानी आहियो, वेद शास्त्र पुराणनि जो सभु अमृत तव्हांजे कंठ में आहे। तव्हां पहिरियों बि असांखे कई इतिहास भगवान जी कथाऊं कई तरह जा विर्त
तिथियूं जानकारी ॾिनी आहे। हाणे असांखे कार्तिक महिमा ॿुधायो, इन विर्त उपवास जी कहिड़ी महिमा आहे, कंहिं कंहिं इन जो पालन करे लाभ पातो आहे। हे पितामह तव्हां कृपा कयो, असांखे खोले करे ॿुधायो त असांखे इहो आत्मिक लाभ मिले। तॾहिं उन्हनि जो इहो प्रश्न ॿुधी करे सदगुरु चवनि था, भीष्म पितामह खे ॾाढी प्रसन्नता थी, ॾाढो आनंद आयो, गदगद थी विया। छाजे करे? साईं जन ॿुधायो आहे कार्तिक कथा में त वॾनि खां जेॾी महिल नंढा वेही करे कुझु जानकारी वठंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि, त हुनजी आत्मा खे ॾाढो आनंद ईंदो आहे, ॾाढी प्रसन्नता थींदी आहे। ऐं पुट खां बि वधीक पोटरा अचनि, नंढा अचनि, त अञा उन्हनि खे वधीक ख़ुशी थींदी आहे, स्नेह थींदो आहे। छो जो नंढनि वॾनि जो इन में आदर बि कयो। तव्हां कंहिंखां कुझु पुछो था, जानकारी था वठो, त उनखे वॾो सम्झी करे त वठो था। चओ जय श्री कृष्ण। त भीष्म पितामह ॾाढो राज़ी थिया, सिक सां प्रेम सां उन्हनि खे ॿुधाइण लॻा। पूरब कथा अलोक की कहूं सुनिय निरपराए, जमुना तट मथुरापुरी दक्षिण तीर बसाए। हरे राम। ॾाढी प्यारी कथा आहे। भीष्म पितामह चवनि था, जिन कार्तिक महिमा जो लाभ वरितो, प्रेम भक्तीअ सां पालन कयो, दक्षिण दिशा में यमुना मैया जे किनारे ते हिकिड़ो ॾाढो सुंदर नगर। चओ जय श्री कृष्ण। सुंदरपुरी पवित्र सुखकारी, पिरजा सुखी बसै नर नारी। सुंदरपुरी नगरी, ऐं उते प्रजा बि ॾाढो सुख सां आनंद सां मौज सां रहंदी। कंचन मंदर जटत नवीना, के गृह रजत बनाव रंगीना। सुंदर सुंदर स्वर्ण जा चांदीअ जा महल ठहियल हा, सभु समृद्ध हा। चंद्र उदय भूपत बुद्धिमाना, धर्म परायण शुभ गुणवाना। चंद्र उदय राजा, सभई गुण संपन्न धर्मात्मा, वो नीतिअ सां मर्यादा सां राज कंदो हो। चओ हरे राम हरे कृष्ण। कर है राजनीति में प्रीति, हिंसा क्रोध रहत शुभ रीति। नीतिअ में उन्हनि जी प्रीति हुई, हिंसा करी न कंदा हा, प्रजा खे औरत संतान जे समान पालींदा हा, पंहिंजो परिवार समझी करे सॼो राज हलाईंदा हा। पुत्र विहीन भूप वहु भयो, वन में तपस्या हित वहु गयो। राजा चंद्रोदय खे कोई भी संतान न हुई, ऐं उहे संतान जे पाइण जे लाइ वन में वञी करे तपस्या करण लगा। चओ हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। सेवादारी आवाज जो भाई 5 बार प्रेम सां चओ मिली करे जय श्री कृष्ण। हाँ साथ संगत जी, हाणे तव्हां सेवादारनि खे रिप्लाई ॾियो, मोट ॾियो जी। प्रेम सां भाई, हाँ आवाज तो वञे ॿाहिरि, राम मंदिर ते तो वञे। हाँ वाह वाह, हाँ ताक़त लॻायो थोड़ी, सभु चओ था भाऊ, अंदर ही अंदर था चओ, चओ भाई चओ महादेव। भाभी जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। ठीक 4 बार चयो त 5 बार पूरा कयो। 5 हरे कृष्ण। अचो भाई दरवाजा बंद करे हाणे कीर्तन कयूं असां 5-10 मिनट। जेके 6 बजे आया आहिनि उहे भी करे थोड़ो हिलो डुलो रिचार्ज थियो। 7 बजे वेठा हुजो जेके आया आहिनि उहे उथो ई न वेही करे ताड़ियूं वॼायो। हा ओम ओम। गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय
संतों की जय जय, भक्तों की जय जय, संतों की जय जय, भक्तों की जय जय। हे मोर मुकुट मुरली वाले की जय जय, मोर मुकुट मुरली वाले की जय जय, मोर मुकुट मुरली वाले की जय जय, मोर मुकुट मुरली वाले की जय जय। हे राधा रमण हरि गोविंद जय जय, श्री राधा रमण हरि गोविंद जय जय, जय गोविंद जय जय, गोपाल जय जय, गोविंद जय जय, गोपाल जय जय, गोविंद जय जय, गोपाल जय जय, गोविंद जय जय, गोपाल जय जय। हे राधा रमण हरि गोविंद जय जय, श्री राधा रमण हरि गोविंद जय जय, श्री राधा रमण हरि गोविंद जय जय, श्री राधा रमण हरि गोविंद जय जय। राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, श्यामा लाडली कृपा करो, श्यामा लाडली कृपा करो, श्यामा लाडली कृपा करो, श्यामा लाडली कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो, राधे किशोरी कृपा करो। हे राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे। बोलो राधे राधे जय राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय, श्याम सुंदर भगवान की जय, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। राम नाम ही सार है बाकी सब। अजय जी प्रसाद सेवा कया जयसवानी परिवार, दीपक जयसवानी, राजेश जगमलानी ऐं समर्थ बजाज ऐं राजकुमार परफ्यूमर्स, राजकुमार सुशील कुमार लालचंदानी, अनीता लालचंदानी। प्रभु स्वास्थ्य लाभ थे, तन जा दुख दूर थियनि। साध संगत जी या मानसिक अरदास कंदा, प्रभु कृपा कयो दुख दूर। जिन प्रसाद सेवा कया तिन जा भंडार रहन भरपूर। अन्नपूर्णा माता जी अपार कृपा थे ऐं सदा तव्हांजे निकट रहन, कॾहिं न रहन सत्संग खां दूर। चओ जय श्री कृष्ण।
कुछ संदेश। मंदिर की घंटी, आरती की थाली, गुरुदर का किनारा, सूरज की लाली, जिंदगी में लाए खुशियों की बहार। बधाई हो आपको आज आंवला नवमी का, तुलसी का त्योहार। जिंदगी के इस सफर में न बादशाह चलता है न इक्का चलता है, ये तो खेल है सब कर्मों का, यहां तो कर्मों का हिसाब चलता है। कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करहि सो तस फल चाखा। सची गाला भाई। चौ हरे राम हे हरि। ॾिसो भाई, परम महात्मा स्वामी राम सुखदास महाराजन को कंहिं सेवक पुछो तो साईं, कोई दुख देता है तो बदला लेने की इच्छा मन में आती है, अब बताइए क्या करना चाहिए। स्वाभाविक गाला, असां भी तो यही आहियूं। अगर कोई असां सां ग़लति हले, दुख ॾे, कोई असांजो बुरो करे, तो मन में बदिलो वठण जी इच्छा ईंदी आहे न भाई, प्रतिशोध वठण जी, कि मां भी इनखे ॾेखारियांसि, इन जो बुरो कयां। तो ओॾी महिल छा कयूं? ईट का जवाब पत्थर से वठूं, उनजो बुरो कयूं, अनिष्ट कयूं, और न क्यों तो मन में तो इच्छा अचे थी, क्रोध अचे तो, गुस्सो अचे तो, द्वेष अचे तो। तॾहिं संतन ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। चयूं बदला लेने की भावना हमारी गलती है, भूल है। जो दुख मिला वह तो हमारे कर्मों का फल भुगता कर वो हमें पवित्र कर रहा है। इसलिए यदि बदला चुकाना हो तो सबसे पहले उसकी सेवा करो, उसकी सेवा करो। जो दुख देने की कोशिश करता है वह पापों का फल भुगता कर आपको शुद्ध कर रहा है, आपका उपकार कर रहा है। उसका बदला लेना हो तो अपने तन से, मन से, वचन से, धन से, विद्या से, बुद्धि से, योग्यता से, पद से, अधिकार से उसकी सेवा कर दो, उसे सुखी बनाओ। ये तो असली सत्संग। चो हरे राम। असां सोचींदा आहियूं त हिन माण्हूअ दुख ॾिनो, हिन माईअ दुख ॾिनो, माता दुख ॾिनो, पुट दुख ॾिनो। न भाई, दुख जेको बि ईंदो आहे पंहिंजे कर्मनि सां ईंदो आहे। को न काहू सुख दुख कर दाता, निज कृत कर्म सब भोग है भ्राता। उन ॾींहुं शाम जो तव्हांखे ॿुधायोसीं, भगवान रघुनाथ खे बनवास थियो, भरत महाराज मिलण आया, रोअण लॻा, अखियुनि में आंसू अची विया। गुरु जी पुछनि था, रो छो था भरत जी? वशिष्ठ महाराज पुछनि था, चवनि था मुंहिंजे माता अनर्थ करे छॾियो, कैकईअ ॾाढो ई घात करे छॾियो, मुंहिंजे राम जीअ खे केॾो दुख ॾिनो अथई। ॾिसो गुरु जी, राम जी जाते हलंदा हुआ त ही खीर जे फेन जे समान वॾा वॾा गद्दा हूंदा, हेठि दॿिजी वेंदा। जंहिं पलंग ते वेहंदा हुआ उहो एॾी सुंदर, स्वर्ग में बि अहिड़ो बिस्तर न हुजे, अहिड़ो आनंददाई, अहिड़ो शयन जो सामान न हुजे। उन्हनि जा चरण कॾहिं धरतीअ ते न पवंदा। ही गुलाब जो गुल उन्हनि खे हणूं त उहो बि कठोर आहे। एॾा मुंहिंजे राम जी जा चरण कोमल। अॼु उहे जंगल में घुमी रहिया आहिनि। अॼु हो बिना कंहिं चादर फरासीअ, बिना कंहिंजे विश्राम करे रहिया। बिस्तर तक कोन्हे, अरे तकियो तक कोन्हे, पंहिंजे बाह जो तकियो ठाहे करे मुंहिंजा रघुनाथ आराम करे रहिया। रोअण लॻा भरत जी। उते गुरु जी हिननि खे इहो ज्ञान ॾिनो त भरत, कैकईअ खे दोष न ॾे, ही सभु प्रारब्ध आहे, विधाता जी कलम आहे, पंहिंजा कर्म आहिनि। कि सुख दुख जेको ईंदो आहे उहो कंहिंजे ॼण सां न ईंदो आहे, पंहिंजो ई प्रारब्ध ईंदो आहे। चओ हरे राम। ते त असांखे सम्झाइण जे लाइ आहे। छा भॻवान जा कर्म हाशा कि भॻवान खे बन मिलियो? न, भॻवान त पाण पंहिंजो प्रारब्ध ईअं ठाहियो ताकि बन में वञा, संतन महात्माउनि खे दर्शन ॾियां, रावण खे मारियां, राक्षसनि खे मारियां, धर्म जी स्थापना कयां। पर असांजे लाइ कोई बि अगरि असांखे दुख ॾे त उन जो बदिलो न वठो, उन जी सेवा करे छॾियो। हिकु त उहो पाण ख़राबु थियो कि मां दुख ॾिनो नज़रुनि में, हिकु त उन जो अपराध थियो, बल्कि उन ते दया अचणु खपे। लेकिन असांजो त उन भलो ई कयो। डॉक्टर जेॾी महिल असांजे कंहिं घाव खे दॿाईंदो आहे त केॾी पीड़ा थींदी आहे।
साफ़ कंदो आहे, इंजेक्शन हणंदो आहे, हा चाकू हलाईंदा आहिनि, कैंची हलाईंदा आहिनि, त छा बुरो लॻंदो आहे असांखे? उल्टो उनखे चवंदा आहियूं तव्हां त भॻवानु आहियो कि तव्हां असांजी जान बचाए वरिती। छो? छो जो ख़बर आहे कैंची हलाइनि, चाकू हलाइनि, इंजेक्शन हणनि, कटिन फाड़िन, पर कनि असांजे भलाईअ जे लाइ था। बसि ओतिरी सी ॻाल्हि आहे। संसार में बि केॾो बि काथों बि कोई बि दुख ॾे, सम्झिजो भाई हे त मुंहिंजे भलाई जे लाइ दुख ॾेई रहियो आहे, मुंहिंजो त कल्याण ई कल्याण आहे। उन सां प्रेम कयो, उनजी सेवा करे छॾियो त मन मों क्रोध द्वेष या वासना निकिरी वेंदी। चओ हरे राम हरे कृष्ण, हे हरे श्री कृष्ण गोविंद, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। बस एतिरी सी ॻाल्हि आहे। चवनि था ॿिए जे दुख में दुखी थियो, इहो संतन जो लक्षण आहे। ॿिए जे दुख में दुखी थियणु ठीकु आहे। कंहिंखे दुखी ॾिसी करे, कंहिंजा दुख ॾिसी माण्हू खे दुख थींदो ई आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर ॿिए जी ख़ुशीअ में परसन थियणु इहा त अञा कठिन ॻाल्हि आहे। ॿियो माण्हू तरक़ी करे, मालामाल थींदो वञे, वधंदो वञे, यश कीर्ति वधे, त कोई विरला करोड़नि में कोई कोई हूंदा आहिनि जेके उन्हनि जी सफलता तरक़ी ॾिसी करे परसन थींदा आहिनि, ॾाढा घटि। इहो त असूया, मन में थोरी बि कंहिंजे बि प्रति द्वेष जी जलन जी भावना न हुजे, ईर्ष्या न हुजे, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। दुर्लभ गुण आहे इहो, त ॿिए जी तरक़ी ॾिसी, ॿिए जी सफलता ॾिसी, ॿियो वधंदो वञे, वसंदो वञे, तरक़ी करे, ऐं असां ख़ुशि थियूं उन ते, हा न। ईअं न कीअं त हाणे आयो आहे, असां त 10 सालनि खां वेठा आहियूं, 3 सालनि में आयो आहे, हाणे दुकानु खुलियो त हेॾी तरक़ी करे वरितई, हा हे 4 कमरा, हेॾे 2 बंगला ठाराए छॾी, असां ॿिए खां पुराणे घर में था रहूं। पक कयो हूंदई, असांखे कहिड़ी ख़बर, अंदरि ई अंदरि कोई पाप कयो हूंदई। चओ हरे राम। हिकिड़ी माता पई चए ॿी माता खे, मंगली बाई पई चए, चओ जय श्री कृष्ण। सावित्री पतो अथई ये माई 1 नंबर जी चंडी, हाँ न वेहण जो अकुल, न ॻाल्हाइण जो अकुल, न जो वेठी पराई पचर कंदे, हाँ मूंखे त ॾिठी न वणंदी आहे, घुटा ॾेई मारे छॾियांसि, हाँ अहिड़ी हिन में बुराई आहे छा ॿुधाए। सभु क्रोध कंदे, गुस्सो कंदे, लड़ाई कंदे, झगड़ो कंदे, रोटी ठाहिण जो अकुल कोन्हेसि, कपिड़ा पाइण जो अकुल कोन्हेसि, हाँ ॻाल्हाइण जो अकुल कोन्हेसि। मूंखे त ॾिठे न वणंदी आहे। असांजो छा मतिलबु, असां छो पंहिंजो मुंहुं ख़राबु कयूं? कमाल आहे। कलाक हुनजी निंदा करे करे अञा तोखे कोई अवगुण यादि न आया, असांजो छा मतिलबु, असां छो पंहिंजो मुंहुं ख़राबु कयूं? अहिड़ा बि महापुरुष देवियूं थींदियूं। चओ हरे राम। हिकु बार हॉस्पिटल में ॾिसण पई वञे, केरु? मंगली बाई। त ख़बर अथव हॉस्पिटल में मरीज खे ॾिसण जे लाइ उन जेको श्रृंगार कयो उन में 1.5 कलाक लॻाए छॾी। अरे तूं मरीज खे ॾिसण थी वञे, शादीअ में ठुमका हणण थी वञे, उहो मरीज वीचारो पहिरियों ई मरी रहियो आहे, ओॾी डॉक्टरनि में मरीजनि में श्रृंगार करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? उते जी हॉस्पिटल पहुती, सुशीला वेठी, अरे मंगली अस त ॾाढी बढ़िया थी लॻे। चई जल्दी जल्दीअ में ईअं अची वियमि, जल्दी जल्दीअ में ईअं अची वियमि, 1.5 घंटो वेठी। कंहिं ॾाढी बढ़िया लाइन चई कि माताएं बहने, ब्यूटी पार्लर सजने के लिए जाती हैं। माताएं बहनें ब्यूटी पार्लर सजने के लिए जाती हैं, पर जाने से पहले भी सजकर जाती हैं। श्रृंगार करण त वेंदियूं, पर वञण खां पहिरियों बि वीचारी मेकअप उन्हनि खे पहिरियों ई खपंदो आहे। तॾहिं त हिकिड़े वॾे कंहिं शोध कयो वैज्ञानिक, उन चई माताउनि भेनरुनि जी उमिरि ॾाढी लंबी थींदी अथव। कीअं भाई, कीअं लंबी थींदी आहे? चई हा तव्हां औसत ॾिसो, हार्ट अटैक जेके बि ईंदा वीचारा मर्दनि खे ईंदा। ॾिठो अथव कॾहिं लेडीज़ खे हार्ट अटैक आयो हुजे? इहे कोई अपवाद हुजे, कोई वीचारी दुखियारी हुजे, कॾहिं न। हार्ट अटैक 99% जेंट्स में आहे कि न? सही ॻाल्हि। इहो त डॉक्टरनि जो प्रमाण आहे भाई। उहो त दिलि ते रखंदियूं कोन्हनि, छो जो माताऊं ॻोढ़नि में वाहे छॾींदियूं आहिनि काई बि ॻाल्हि। ॻोढ़ा त रेडीमेड पया ई अथनि, हीअं बिल्कुलु गंगा जमुना भरियल। अनुपमा अची रोए त उन खां वधीक हे रोअंदियूं अची। हा हो त ॾाइण पैसा वठंदी, नकली ग्लिसरिन लॻाए करे रोअंदियूं, हे त असल में रोई ॾींदियूं आहिनि वीचारियूं। हा ओॾी महिल त सभु हेॾे होॾे सभु कम धंधा छॾे करे पहिरियों त उहे खपनि। दामोदर भैया आया नागपुर में,
नागपुर वारा तिलदा में सत्संग कयूं त उन्हनि ज्ञान ॾिनो भाई असली पंहिंजे परिवार में रहो, ये टीवी वारे परिवारनि में न वञो। ॾाढो बढ़िया हो, रोचक सत्संग कंदा आहिनि। चवनि था सत्संग में रहो, ध्यान दो इधर, दामोदर भैया चयो, वहां सुख नहीं मिलेगा, सारा दिन टीवी सीरियल में घुसे मत रहो, ये दया तुमको सुख नहीं देगी, दया नहीं आएगी घर में, दया तो अपने सीरियल में नहीं रही, चली गई। जेठालाल सुख नहीं देगा, दया सुख नहीं देगी, दयावान सुख देगा, करुणा निधान सुख देगा। चो हरे राम, चो जय श्री कृष्ण। हे हरे, हरे नारायण, हरे गोविंद, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। इन करे भाई खुश थियो पर ॿिए जे दुख ते न, खुश थियो ॿिए जे दुख ते न, ॿिए जे सुख ते। हा आंसू वहायो, दुखी थियो, पर पंहिंजे दुख ते न, ॿिए जे दुख ते। इहा ई त ॻाल्हि आहे। वरी मूंखे डॉक्टर जे नाले ते यादि आयो, देवी चित्रलेखा जन जॾहिं सत्संग कयो त ॾाढी बढ़िया ॻाल्हि ॿुधाई। उन्हनि चयो त हिकु बार मंगलूराम बीमार पइजी वियो, हॉस्पिटल में एडमिट थियो त एक्सरो निकितो, एक्सरो आहे न सम्झो था, एक्सरे अमाऊं ईअं चवंदियूं, ऐं सोनोग्राम कराई, सोनोग्राम आहे न सम्झो था, सोनोग्राफी, उहा सभु कराई, कारो फोटू आयो, उहो सभु कढी करे चयूं ऑपरेशन त करिणो ई पवंदो। हाणे वीचारे कॾहिं सुई न हणाई हुजे, हाणे ऑपरेशन ॿुधी हुनजे दिलि जी धड़कन वधी वई। डॉक्टर आयो गुलनि जी माला खणी करे, छो भाई कांपे छो तो, ये सूखे पत्ते वांगुर। ये डॉक्टर साहब आज मेरा कभी ऑपरेशन नहीं करवाया, पहला ऑपरेशन है मेरा। है तो घबराए वो आशा पागल, मांजो भी तो पहिरियों ऑपरेशन आहे, मां त नथो घबरायां। हाणे त अञा वीचारो सुकी साओ थी वियो, हिकदमि सुको पीलो थी वियो, सुकी प्राण निकिरी। चई तव्हांजो पहिरियों ऑपरेशन आहे? चई हा। ॾिस मां त नथो घबरायां, बढ़िया। त चई छुट्टी कॾहिं मिलंदी मूंखे? चई छुट्टी त तोखे 7 ॾींहंनि में मिली वेंदी, अगरि ऑपरेशन सफल थियो न त 5 मिंट में छुट्टी मिली वेंदी। हाणे त कांढार जी हुजे तो ऑपरेशन ऐं पहिरियों ई न हली वञा परलोक मां। पुछिस तो अच्छा डॉक्टर साहब ये हथनि में गुलनि जी माला छो खणी आया हो? चई भाई इन करे खणी आयो, ऑपरेशन थींदो त पोइ सफल थींदो त तूं मूंखे पाइजा। चई सफल थींदो त मां हा ठीकु आहे, अगरि सफल न थियो पोइ डॉक्टर जे सम्झी वञ, पोइ इहा माला कंहिंजे कमु ईंदी त मां ई तोखे पाईंदुमि भाई। चओ हरे राम, हरे कृष्ण, हे हरे। सफल थियो त तूं मूंखे, माला हिकु ई कमु ईंदी, ॿिनि जी ज़रूरत न आहे, ॿिनि खे पाइण जी ज़रूरत न आहे। सफल थियो त तूं जिंदो जीअरो जागंदो भूत उथी मूंखे पाइजा, ऐं सफल न थियो त पोइ मां पाईंदुमि पर तोखे पतो ई न पवंदो, पर मञी हल्की तो वटि ईंदी आहे। हरे राम, हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद। पुत्र विहीन भूप बहु भयो, वन में तपस्या हित बहु गयो। असन पान तज सिर नीच किया, शंकर प्रभु को ध्यान हृदय लिया। हरे राम। कथा याद तो न भाई, चंद्रोदय राजा, ये न मंगलूराम में हलियो तो कथा ही भुलिजी वियो। उन्हें पुछो से हिकिड़े श्रोता को तो भाई कहिड़ी कथा सुठी लगे? हाँ, पांडवन जी कथा लगे सुठी, अम्बरीश भक्त जी कथा लगे, भगवान कृष्ण जी सब कथाऊं, कहिड़ी कथा सुठी लगे? मां सोचियो मैंने ॿुधाईंदो, चयो सभिनि खां बढ़िया मंगलूराम जी कथा लगी। मां उहा कथा कॾहिं कोन थी वई। हाँ, चओ हरे राम। भाई असली कथा में ध्यान रखिजो। चंद्रोदय राजा तपस्या कई, ॾाढी भारी तपस्या कई। वन में वञी करे शिव भगवान जी हेठि मस्तक करे, मथे पेर करे, उल्टो थी करे तपस्या कई। चओ जय श्री कृष्ण। 12 बरख उग्र तप कीना, शिव दयाल होए दर्शन दीना। 12 साल उग्र तपस्या कई, तरी 12 साले में शिव भगवान उनखे दर्शन ॾिनो। बोलो गौरी शंकर भगवान की। बहु श्रम तुम किय नृप बुद्धिमाना, प्रसन्न जान मांगहु वरदाना। आहा, भोले बाबा जो दर्शन करे, गदगद थी करे, स्तुति वंदन अभिनंदन करे, ऐं
मस्तक निवाई। शिव भगवान चवनि था प्यारा राजा मां तोते ॾाढो प्रसन्न आहियां, तूं कठिन तपस्या कई आहे, ॿुधाए तोखे छा खपे। सुन नृप बहु अस्तुत करी, विनय की न कर जोर, की जय दया कृपा यतन, पुत्र होय गिर मोर। प्रभु तां आशुतोष ओढ़र दानी आयो, पिनाक धारी जटाधारी, नंदीश्वर भगवान राम हृदय में रहण वारा, राम जी खे पंहिंजे हृदय में वसाइण वारा। हे प्रभु गंगा मैया तव्हांजी जटाउनि मोती निकिरी पई, चंदा मामा तव्हांजी जटाउनि में विराजित था, कृपा कयो तव्हांजो कर्पूर जे समान सुंदर गौर वर्णा। हे भक्तन जी अभिलाषा पूर्ण करण वारा, मूं ते कृपा कयो ऐं मूंखे संतान पुत्र संतान जो वरदान ॾियो। चो जय श्री कृष्ण। ऐसे भूपत की सुन बानी, बोले श्री शंकर सुखदानी, पूरब कर्म तोर अस आही, पुत्र न होए तोर गिर माई। हरे राम। शिव भगवान चवंता राजा पिछला तुंहिंजा अहिड़ा कर्म आहिनि की तोखे पुट न थींदो। शीलवंत कन्या एक होई, बहु गुणवंती होए तुह सोई। लेकिन तुंहिंजी तपस्या बि अजाई न वेंदी, तोखे शीलवंती भक्तिवती गुणनि सां भरियल ॾाढी सुशीला कन्या थींदी। हाणे थोरो सोचियो कि 12 साल जे तपस्या कई त शिव भगवान छा उनखे पुट नथा ॾेई सघनि? छा भगवान शिव त पाण चयो त तुंहिंजा कर्म अहिड़ा प्रबल आहिनि पिछला की तोखे पुट जी संतान न थींदी, त छा भगवान शिव समर्थ कोन्हनि छा पुट ॼण में? न भाई, अहिड़ी ॻाल्हि न आहे। भगवान सर्व समर्थ आहिनि। ईश्वर उनखे ई चइबो आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम स ईश्वर है। जेको करे सघे न करे सघे, कोई न करे सघे, अन्यथा उहो बि करे छॾे, उनजो नालो ई त ईश्वर आहे। इहा ई त परिभाषा आहे। त छाजे करे भगवान पुट न ॾिनो? छो जो भगवान तव्हांजे घुरण सां बि यादि रखो उहा शइ तव्हांखे न ॾींदा जंहिंसां तव्हांजो कल्याण न हूंदो। भगवान उहा ई शइ ॾींदा जंहिंमें असांजी भलाई हूंदी, उहो ई भगवान ॾींदा। कल्प वृक्ष में ऐं भगवान में इहो ई त फ़र्क़ु आहे। कल्प वृक्ष खां जहर बि घुरंदो त जहर बि ॾेई छॾींदो, लेकिन भगवान तव्हांखे जहर न ॾींदा, अमृत ई ॾींदा, घुरण सां बि न ॾींदा। इन करे भगवान खे चयो वियो आहे अपार करुणा सिंधु। छा चयो वियो आहे? यानी करुणा जा भगवान जे रोम रोम में अपार सागर हलंदा आहिनि। खारा सागर न, मिठा सागर, प्यार जा, करुणा जा। उन अनंत सागर मों, उन सागर जे हिकु बूंद मों ये सभु दुनिया हली रही आहे, तॾहिं उनखे अनंत चयो वियो आहे। ये सॼी दुनिया जो ऐश्वर्य, ताक़त, सुंदरता, प्रेम, करुणा, मुदिता, मधुरता, आनंद, व्यवहार, कुशलता, बुद्धि, ज्ञान, विज्ञान जेको बि आहे उनजे सागर जे हिकु बूंद मों आहे। ओनली 1%। ईअं सम्झो। भगवान चए थो गीता में अर्जुन तूं वधीक छा मुंहिंजी महिमा थो पुछे? भाई एतिरो ई सम्झी वञ कि जेकी बि दुनिया हली रही आहे, जगत जेको आहे मुंहिंजे हिकु अंश में स्थित आहे। ये वचन गीता में भगवान चयो। अब मां केतिरी तोखे महिमा ॿुधाए सघंदुमि, भगवान बि नथा ॿुधाए सघनि। एॾा अनंत महिमा संपन्न आहिनि। चओ हरे राम। त जीअं हो आहिनि तीअं असांखे उन्हनि में प्रज्ञा रखणु खपे, बुद्धि रखणु खपे, ओड़े भावना सां कि भगवान केॾो ख़्यालु कंदा आहिनि। असां यादि कयूं, काई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन भगवान असांखे था यादि कर, इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। और सची ॻाल्हि आहे कि असां भुलिजी वेंदा आहियूं, लेकिन भगवान न भुलंदा आहिनि। भगवान हर क्षण असांजे वीचारनि खे ॾिसंदा रहंदा आहिनि। भागवत जा वचन आहिनि। हर पल हर क्षण भगवान मनुष्य खे ॾिसंदा रहंदा आहिनि कि केॾी महिल हे मूंखे यादि कंदो, केॾी महिल त मुंहिंजे तरफ़ निहारींदो। भले ॿार खेॾनि भुलिजी वञनि, लेकिन माता जी नज़र बराबरि रहंदी आहे। चओ हरे राम। लेकिन सतगुरु चवनि था असां बि कहिड़ा निकृष्ट माण्हू आहियूं, केॾा स्वार्थी आहियूं कि दात प्यारी विसरिया दातारा। असांखे भगवान जी देन प्यारी आहे, उनजी गिफ्ट प्यारी आहे। धन प्यारो आहे, संसार प्यारो आहे, जगत प्यारो आहे, परिवार प्यारो आहे, देह प्यारी आहे, लेकिन उहो ॾियण वारो प्यारो न आहे।
उन तरफ तो ख्याल भी नहीं दुआ कि यही सब उन्हीं तो ॾिनो आहे। चओ हरे राम। तरी चवनि था भाई संसार जे लाइ जी वरिते कॾहिं त ॿ ॾींहं भॻवान जे लाइ जी ॾिस, उन 2 ॾींहंनि में परिवर्तन न अचे त चओ। जिंदगी भर रोअंदे रहे संसार जे लाइ, तूं 2 आंसू भॻवान जे लाइ त वहाए ॾिस, पोइ ॾिस परिवर्तन अचे थो की न, तुंहिंजी जिंदगी बदिलजे थी की न। चओ हरे कृष्ण। देख लिया रो रो कर तूने इस दुनिया के वास्ते, 2 आंसू प्रभु प्रेम के भी लिए बहा कर देख ले। देख लिया रो रो कर तूने इस दुनिया के वास्ते, 2 आंसू प्रभु प्रेम के भी लिए बहा कर देख ले। रह ना पाएंगे प्रभु वो दीन बंधु गोविंद हरि, थोड़ा सा विश्वास कर तू आजमा के देख ले। देख लिया रो रो कर तूने इस दुनिया के वास्ते, 2 आंसू प्रभु प्रेम के भी लिए बहा कर देख ले। दो पग ही बढ़ा ले तू, वो दौड़े दौड़े आएंगे। मैल भरी हो कितनी भी पर तुझको गले से लगाएंगे। दो पग ही बढ़ा ले तू, वो दौड़े दौड़े आएंगे। मैल भरी हो कितनी भी वो तुझको गले से लगाएंगे। वो तुझको भूले नहीं, वो तुझको भूले नहीं, पर तू ही याद न कर पाया। थोड़ा सा विश्वास कर तू आजमा के देख ले। देख लिया रो रो कर तूने इस दुनिया के वास्ते, 2 आंसू प्रभु प्रेम के भी लिए बहा कर देख ले। जीवन एक व्यापार है, तू सौदा कर हरि नाम का। दिल में बसा दातार को त्याग कर अभिमान का। जीवन एक व्यापार है, तू सौदा कर हर नाम का। दिल में बसा दातार है, त्याग कर अभिमान का। कदम कदम पे साथ देना ये उनका स्वभाव है। भक्तों के हैं साथ वो, तू आजमा के देख ले। देख लिया रो रो कर तूने इस दुनिया के वास्ते, 2 आंसू प्रभु प्रेम के भी लिए बहा कर देख ले। रह ना पाएंगे प्रभु वो दीन बंधु गोविंद हरि। थोड़ा सा विश्वास कर तू आजमा के देख ले। देख लिया रो रो कर तूने इस दुनिया के वास्ते, 2 आंसू प्रभु प्रेम के भी लिए बहा कर देख ले।
स्वभाव जेहि जाना, ताहे भजन तज भाव न आना। कि जंहिंखे भगवान जो स्वभाव पतो पइजी वियो, हाँ, त उहो भगवान जो भजन छॾे ॿियो कोई कमु करे ई नथो सघे। उहो भगवान सां ई प्रेम कंदो, उहो ज़िंदगीअ में बंदगी ई कंदो। यानी भगवान जा गुण पतो पइजी वञनि कि केॾी करुणा, केॾो अपनापन आहे, भगवान असां केतिरो प्रेम कंदा आहिनि। इहो अगरि पतो पइजी वञे, कीअं पतो पवंदो? कथा में, सत्संग में। वधीक खां वधीक असां भगवान जे भक्तीअ में जेतिरी टुॿी हणंदासीं, जिन खोजा तिन पाया, गहरे पानी पेट, चओ हरे राम। महाराष्ट्र जो भक्त हूंदो आहे, भगवान में प्रेम लॻो, ॻोल्हण लॻो, 1 साल खां ॻोल्हींदो रहियो। 1 साल गुज़री वियो, मंदर में पहुची रोई करे चवणु लॻो, प्रभु तूं काथे आ? मां त ॿुधो आहे तूं भक्तनि जो ॾाढो प्रेम कंदो आहे, मूंखे साल थी वियो आहे तोखे ॻोल्हींदे, तूं काथे आ? आकाशवाणी थी ओॾी महिल ई, प्यारा तूं 1 साल खां मुंहिंजी भक्ति करे रहियो आहे, तूं त सभु भुलिजी वियो आहे। 1 साल खां तोखे पतो आहे तुंहिंजी खेत में हल मां हलाए रहियो आहियां, 1 साल खां तुंहिंजी खेती मां करे रहियो आहियां, तुंहिंजो धंधो मां संभाले रहियो आहियां, छो जो तूं मुंहिंजो भजन करे रहियो आहियां। ये भगवान असांजा। चओ हरे कृष्ण, हे हरे। बाबा जन कथा ॿुधाई धन्य भगत जी। धना भगत ॾाढा नंढा हुआ, त हिकिड़े महात्मा पंहिंजो शालीग्राम बचाइण जे लाइ नकली पत्थर ॾेई छॾियो, वञे ई शालीग्राम ताईं। हुन असली सम्झी पूजा कई। भगवान न पत्थर में, न मार्बल में, न फोटूअ में, न मूर्तिअ में, भगवान तव्हांजे श्रद्धा में यादि रखिजो। भगवान असांजे भाव में, भावग्राही जनार्दन। पत्थर में भाव रखियो त भगवान पत्थर मां प्रकट थी विया। ऐं भगवान भोग लॻाइण लॻा। धनो चए थो छा आहे, 4 फुल्का आहिनि, 2 खाधो, 2 मुंहिंजे लाइ बचायो। कयो छा था, सभु खाई वेंदो, मां बुख मरंदुमि। भगवान खिलण लॻा। अचे तो रोज़ रोटी था खाओ अची करे भगवान खे। धनो भगत, कम बि त करायो। कहिड़ो कमु कयां भैया, जे खेती मां अकेलो कंदो आहियां, तव्हांखे बि खेती करणी पवंदव। हाणे भगवान हल था हलाइनि, खेती किसानी था कनि। हिकु ॾींहुं उहो पंडित मिलियो, वियो भाई तोखे ॾिनो मैं शालीग्राम पूजा करे थो? चई हा पूजा त करे तो, उन मां असली निकिरी आयो अंदरों भगवान। अरे जेको तोखे शालीग्राम ॾिनो न पत्थर वांगुरु, हा काथे आहे? चई उहो खेती तो करे पियो, होॾे हल तो हलाए, खेतीअ में पाणी तो ॾिए पियो। ये पागल मजाक तो करे मूंसां। ये छाजी मजाक तो कयां बाबा? 4-6 ॾींहं त बुख मारे छॾी तव्हांजे भगवान, रोटी न पियो खाए। 4 ॾींहं पोइ प्रकट थियो त वरी 4 ई फुल्का खाई पियो वञे। वरी बाह पकड़ी मांसि, 2 मूंखे खाइण ॾे। हाणे 50-50 रोज़ खाईंदा आहियूं। अधु रोटी खाईंदा आहियूं, अधु कमु कंदा आहियूं। कमु बि मां चयोमांसि रोटी खाईंदे त कमु केरु कंदो? त हाणे रोज़ वीचारो मूंखों पहिरियों उथी मूंखे बि कमु न करणु ॾींदो आहे, पाण ई कमु निपटाईंदो आहे। रोटी ॿई गॾु अधु खाईंदा आहियूं, कमु उहो पूरो करे छॾींदो आहे। चओ हरे राम। ब्राह्मण देवता सम्झो हे पागल तो ठाहे मूंखे अलाए छा। हल त काथे आहे? वञी ॾिठई खेतीअ में साक्षात भगवान कृष्ण खेती करे रहिया आहिनि, बैल हलाए रहिया आहिनि, जल ॾेई रहिया आहिनि, अनाज लॻाए रहिया आहिनि। भगवान जाते हथ पइजी वञनि, ओहो अहिड़ा भगवान आहिनि। तॾहिं तुलसीदास जी चवनि था, अरे मुंहिंजा मन उन जो भजन कर। हरे राम हरे कृष्ण हे हरे। अस कह भय हर अंतर ध्याना, सुन भूपत आनंद मन ठाना। बन तब तज निज गिर में आवा, सब वृतांत निति आहि सुनावा। दान पुण्य किए अनेक प्रकारी, पूजय देव पितर हितकारी। सुभग समय दीनो रुत दाना, हेमवंती ठहर्यो अरधाना। 10म मास कन्या उपजाई, नृपगृह सुंदर भई बधाई। हरे राम। राजा ॾाढो प्रसन्न थियो कि प्रभु मूंखे स्वीकार आहे, कन्या रत्न मिले थी, तव्हांजी कृपा आहे। बारंबार प्रणाम करे ऐं प्रभुअ जी कृपा सम्झी करे वापसि आयो। ऐं अचण सां पहिरियों त बिल्कुलु भक्तीअ जा आयोजन, सत्संग, कीर्तन, भगवान जी कथा, ब्राह्मणनि खे दान, गऊ ग्रास, इहे सभु शुभ कर्म उन कया। समय गुज़रियो 10 महीननि में हेमवंती राज राणी जेकी हुई उनखे ॾाढी सुंदर तेजस्विनी कन्या जाई। चओ हर हर महादेव। सुंदर बधाई भई नृपतब, बोल सब पंडित लिए।
सत्यावंती तिह नाम राख्यो, दान बहुवे प्रण दिए। अत रूप सुंदर गुण सुभग जब, 5 बरखन की भई। शंकर भजन की प्रीत और बहु भई, तिह नित नित नई। हरे राम। कन्या जाई ॾाढी सुंदर गुणवती प्रभावती, उन जो नालो रखियऊं सत्यवती। ऐं खूब राजा दान कया, ॾाढा दान पुण्य कया। ऐं ॾिसो भाई, असांजे शास्त्रनि में लिखियलु आहे, जॾहिं ॿार जो कंहिंजो जनमु थींदो आहे त माता जी नाल जेसि ताईं कटी न वेंदी आहे, उन क्षण कोई दान करे न त उन जो दुर्लभ महात्म थींदो आहे। पहिरियों त घर में ॿार थींदा, वॾा ॿुधाईंदा आहिनि, हाणे त हॉस्पिटल में था अचनि, पतो ई नथो पए त केॾी महिल उहो डिस्कनेक्ट थी थो वञे। लेकिन उहो समय अगरि कोई ध्यानु रखे ऐं ओॾी महिल केवल मतिलबु आवाहनी करे छॾे, संकल्प करे छॾे त हे मां दान लाइ कयो, अलॻि करे छॾे, त उन जो दान जो ॾाढो करोड़े गुना अद्भुत महत्व लिखियलु आहे। त राजा उन पल में कई दान कया ऐं धीरे धीरे कन्या वॾी थियण लॻी ऐं ॾाढो भॻवान शिव सां प्रेम। 5 साले जी अॼु उहा कन्या सत्यवती थी वई। चो जय श्री कृष्ण। धूप दीप नैवेद कर, पूजत शिव मन लाए। भोले बाबा में स्वाभाविक प्रीत थी, छो जो शिव प्रसाद सां उहा कन्या जाई, तपस्या कई राजा। हाणे 5 साल में अहिड़ी पई भक्ति करे, धूप दीप नैवेद्य गुल चंदन खणी रोज शिव भगवान जी भक्ति करे, पूजा करे। चो जय श्री कृष्ण। प्रेम सहित स्तुत करत, श्रद्धा हृदय बढ़ाए। प्रेम सां वेही करे ऐं शिव भगवान जी स्तुति थी करे, ॾाढी श्रद्धा। तव्हां ॾिसंदो कोई नंढा नंढा ॿार बि ॾाढा श्रद्धावान हूंदा आहिनि। कई त वॾी वॾी उमिरि जा बि खेचला माण्हू हूंदा आहिनि, वेहंदा कोन, झूठा हणंदा, ॻाल्हाईंदा, फोन ते ॻाल्हाईंदा, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा रहंदा। चओ हरे राम। हिकु माण्हूअ खे ॾिठो ॾाढी देरि सां भॻवान सां ॻाल्हाए पियो, वॾी उमिरि जो। मां चयमि ही कहिड़ो माण्हू आहे? साम्हूं वियुमि त पतो पियो कन ते फोन रखियल हुअसि। चओ हरे कृष्ण। लेकिन कोई कोई नंढा ॿार बि एॾो आत्मीयता सां ध्यान सां ॿुधंदा आहिनि, पुछुनि त जवाब बि ॾींदा आहिनि। छो जो हाणे त 100 ॿार शाम जो अचनि था पिया, ठिंग टपाजनि था, त उन्हनि सां रूबरू थियूं था त असांखे अनुभव थींदो आहे। हिकिड़ो ॿारु पंहिंजे पिता सां रोज़ु वेंदो हो, उन जा पिता मंदर में वेही करे 1 सेकंड में भॻवान खे मथो टेके ईअं करे हलनि, ॼण करंट थो लॻे भॻवान जे साम्हूं। लेकिन उनजो ई छोकिरो जेको हुयो, उहो 7 साल जो, उहो बीह करे 5 मिंट बीह रहंदो। महीनो 2 महीना लगातार ॾिसी करे पुजारी जी पुछियो, पुट बेटा तूं कहिड़ी प्रार्थना कंदो आहे, छा चवंदो आहे भॻवान खे? तुंहिंजा पप्पा त ॾाढो जल्दी करे वठंदा आहिनि। तीअं पप्पा मुंहिंजा पढ़ियल लिखियल आहिनि, त मूंखे पढ़ाई लिखाई न ईंदी आहे वधीक मूंखे, त तूं छा चवंदो आहे? 5 मिंट कहिड़ी प्रार्थना कंदो आहे? ॾाढे प्रेम सां कंदो आहे। उहो पुजारी जी खे चवणु लॻो, महाराज जी मूंखे प्रार्थना करणु न ईंदी आहे। अरे पोइ छा चवंदो आहे भॻवान खे? चए पियो मां 5 मिंट बीह करे भॻवान खे 2 बार पूरी ABCD ॿुधाईंदो आहियां। अरे भॻवान खे ABCD? हा हा, असांजे टीचर चयो आहे कि जेके बि प्रार्थनाऊं, जेके बि चवण जी ॻाल्हियूं थींदियूं, कविता, जेके बि सभु कुझु इन भाषा मां ई निकिरंदो आहे, इन्हनि अखरनि मां ई निकिरंदो आहे। इन करे मां चवंदो आहियां, हे राधा रानी, हे श्री कृष्ण जी, मैं आपको 2 बार ABCD कंप्लीट सुना रहा हूँ। आपको जो सबसे बेस्ट प्रेयर लगे, सबसे अच्छी प्रार्थना लगे, वो आप खुद बना लेना। कि देखो मेरे को प्रेयर करने नहीं आती है, मैं क्या करूं, मैं भी छोटा हूं, बड़ा जो जब हो जाऊंगा तो करूंगा। अभी आपको 2 बार ABCD सुना रहा हूं, प्रार्थना पर आप ही बना लेना। पुजारी जी जे अखियुनि में आंसू अची विया, गले लगाई, चई पुट तुंहिंजी प्रार्थना स्वीकार। छो जो भाव शब्द न, भगवान त भाव ग्रहण कंदा आहिनि। हिकिड़ी कवयत्री ॾाढी प्यारी ॻाल्हि चई, महिलाओं को नीची नजरों से देखो पर नीची नजरों से मत देखो। आ शब्द तो बई हुए लगी, अर्थ तो लगा, समझो है न? अगले हफ्ते वरी ॿुधाए जो जाऊं वरी। उहा चए थी पई महिलाओं को नीची यानी झुकियल नजरनि सां ॾिसो, अदब सां, मर्यादा सां, हा न?
मर्यादा सां, पवित्रता सां महिलाओं को नीची नजरों से देखो, पर नीची यानी खराब नजरुनि सां न ॾिसो। चओ हरे राम। चवंदा आहिनि न चोर भॼे थो पियो, पकड़ो पकड़ो मत जाने दो। भाई पकड़ियो, वञण न ॾियोसि। ऐं कोई छॾे छॾे उनखे तव्हां त चयो पकड़ो मत जाने दो। त अर्थ त पंहिंजा ई निकिरंदा आहिनि। त भॻवान भाव ग्रहण कंदा आहिनि। असांजे मन में छा आहे भॻवान खे उन सां मतिलबु आहे। असां ज़बान सां छा था चऊं उहो धोखो नथा ॾेई सघूं भॻवान खे। इहा ॻाल्हि यादि रखिजो। उहो दिलि में वेठा आहिनि अंदरि भीतर ई, उहो सभु ॾिसनि था सम्झनि था। हरे राम हे हरि। सुन अस्तुत शिव भय कृपाला, दर्शन दीन सुता भूपाला। मांगहु वर जो इंच तुम्हारी, अस बच जब बोले त्रिपुरारी। सत्यवंती सुनत प्रभु बैना, लजायुकत कीने तिह नैना। नीचे सिर कर विनय उचारी, सुनहु विनय हे प्रभ कामारी। हमरे रूप सुद्रस गुणवाना, अस भरता मोए हुए बुद्धिमाना। जस मैं सुंदर वय गुणवारी, तस मोह पत हुए भुज बल भारी। तथा अस्तु कह प्रभ कृपाला, अंतर ध्यान भये तत्काला। हरे राम। त राजकुमारी सत्यवती जन्म खां ई भक्ति कंदी हुई। कुछ समय गुजरियो, वॾी थी, भक्ति कंदे कंदे हिकु ॾींहुं तार जुड़ी वई, अखियुनि में आंसू अची विया, हृदय गदगद थी वियो। ऐं जीअं भॻवान खे पुकारियईं त जो भॻवान उन मूर्तिअ मां साक्षात प्रकट थी विया। बोलो गौरी शंकर भगवान की जय। पुट सत्यवती तोते मां प्रसन्न आहियां, तूं मूंखां वरदान घुर। तरी स्तुति वंदन करे ऐं घणे प्रेम सां प्रार्थना करे मस्तक झुकाए ऐं संकोच लज्जा सहित चेती प्रभु अगरि तव्हां राजी आहियो त मूंखे इहो ई वरदान ॾियो, मुंहिंजो जेको पति हुजे उहो धर्म ते हलण वारो हुजे, सुंदर बि हुजे, सुशील बि हुजे, धर्मात्मा हुजे, भक्तिवान हुजे ऐं बलशाली हुजे, उन में अहिड़ा सभु सुठा गुण हुजनि। तॾहिं शिव भॻवान राजी थिया ऐं उनखे वरदान ॾिनो। चओ जय श्री कृष्ण। प्रसन्न होय कन्या गिर माही, सखियन सह बहु केल कराही। सुनहु युधिष्ठिर कथा शुभ, जो कर पापन नास। श्रद्धा तुम्हारी देख कर, कहो सकल प्रकाश। इन तरह सां उहा भॻवान जो दर्शन पाए रोज भक्ति करण लॻी। भीष्म पितामह चवनि था युधिष्ठिर कथा ॾाढी प्यारी अथई, ध्यान सां ॿुधजां, तुंहिंजी श्रद्धा ॾिसी करे मां तोखे ॿुधायां थो। वैदेह नाम नगर शुभ अहई, इंद्रद्युमन भूपत तह रही। हिकिड़ो वैदेह नाले नगर हो, इंद्रद्युम्न राजा उते राज कंदा हुआ। महाबली वड पराक्रमवाना, अवर योध नह ताहि समाना। चार पुत्र ताके गिर माही, रामचंद्र नामा एक आही। धर्मात्मा राजा, नीति निपुण, धर्म में बिल्कुल प्रवृत्त, प्रजा जो ख्याल करण वारो ऐं उनखे 4 पुट हुया। पहिरें पुट जो नालो हो रामचंद्र। छा नालो हो? बोलो सियावर रामचंद्र की। अहिड़ा नाला ॿारनि जा रखंदा कयो भाई। दूसर वृख ध्वज तृतीया केशव, चतुरथ ऋतु प्रण बुद्धि है वैष्णव। चौ हरे राम। ॿिए जो नालो ऋषिध्वज ऐं केशव ऐं ऋतुपर्ण। चौ जय श्री कृष्ण। अतिशय रूपवान सो अहि, तुम समान धर्मात्मा कहि। भीष्म पितामह चवंता युधिष्ठिर तो वांगुरु धर्मात्मा सुंदर रूपवान हो। बुद्धि कर वह बृहस्पति समाना, तेजवान सूरज समझाना। बुद्धि में कीअं हो? देवताउनि जे गुरु बृहस्पति महाराज जे समान। तेज में कीअं हो? भुवन भास्कर सूर्य भगवान जे समान। चंद्र समान क्रांति तन जाकी,
अस्तुत कह न सके को ताकी। उन जी कांति चंद्रमा जे समान उन जा गुण चया नथा वञनि। वय किशोर मृगया को गयो कालंजर गिर प्रापत भयो। वो चौथों राजकुमार ऋतुपर्ण हिक ॾींहुं मृगया शिकार करण जे लाइ जॾहिं गहरे जंगल में हलियो त हिकिड़ो ॾाढो सुंदर कालंजर नाले सां पर्वत हो, उते पहुतो। त यादि रखिजो भाई, कथा भुलिजी न वञिजो। कथा में कथा आई अथव। हिकु कथा तव्हां चंद्रोदय राजा जी ॿुधी, जंहिंजी न्याणीअ भॻवान जो दर्शन कयो, पिता बि दर्शन कयो, न्याणीअ बि। पिता खे 12 साल लॻा ऐं न्याणी त ईअं ई घर वेठे दर्शन पाए वई। छाजे करे? ॿारनि जो हृदय सरल हूंदो आहे, कपट न हूंदो आहे, चतुराई न हूंदी आहे। ॿारनि जो भोलो भालो हृदय हूंदो आहे। जय दयाल गोविंदका चवनि था, हर 4 नंढे खेॾण वारे ॿारनि में, 4 न्याणियुनि में 5 साल जा जेके हूंदा आहिनि, चौथी न्याणीअ में हिकिड़ी राधा रानी आहे। हर 4 बाल गोपाल जेका खेॾनि था, उन में चौथों हिकिड़ो श्री कृष्ण। यादि रखिजो, उन भाव सां सभिनी ॿारनि सां प्रेम कयो। चओ हरे राम। त इहा हिकिड़ी कथा। ॿी कथा ॿुधव कि हिकु राजा खे 4 पुट हुया। चौथों जेको राजकुमार ऋतुपर्ण, उहो वियो आहे गहरे जंगल में, कालंजर पर्वत ते पहुतो आहे। कथा हिते पहुती आहे। बाक़ी कथा असां तव्हांखे सुभाणे श्रवण कराईंदासीं। बोलो वृंदावन बिहारी लाल की। सुभाणे समय ते अची करे लाभ वठिजो। तुलसी माता जे पवित्र ॾींहंनि में महिमा ॾाढी भारी अथव भाई, ॾाढी स्कीम थी हलेव। बम्पर जैकपॉट स्कीम भगवान जे कृपा करुणा जी। अची करे लाभ वठिजो। वरी परीहं एकादशी त न आहे, परीहं एकादशी बि अथव। चओ जय श्री कृष्ण। शाम जो वरी दरबार साहिब अची करे 6 खां 7 लाभ वठिजो। चओ भाई, बोलो वृंदावन बिहारी। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, कश्चित् दुःख भाग भवेत्। हरो चितों केशवो राम नारायणो, कृष्ण दामोदरो श्री वासुदेवो हरि। श्रीधरो माधरो गोपिका वल्लभो, जानकी नायको श्री रामचंद्र ने भजो। श्री राम नाम तारिको राम कृष्ण वासुदेव। भगत मुकत तारिको जाने सर्वलोक नायको शंकराज कर्म नाम पूर्ण नाम कीर्तना। भावी गज रघुनाथ जसो, सुने जो नर और नार, तिनके सगल मनोरथ आप सिद्ध करे प्रभु राय। सिद्ध करे प्रभु राय, तिनके सगल मनोरथ सुने जो नर और नार। भावी गज रघुनाथ जसो, वार वार वर मांगो हर्ष देव श्री रंग। पत सरोजन बायनी, हरि भगत सदा सत्संग। ओम जले विष्णु तले, विष्णु विष्णु पर्वत मस्तके। हर ज्वाल माला कुलय विष्णु, सर्व विष्णुमयो जगत। जय गोविंदे जय गोपाल, केशव माधव दीन दयाल। हरे नारायण गोविंदे, भज रामा कृष्ण गोविंदे। हरे गोविंदे परमानंदे। जय गोविंद जय जय रामा। नागर नवल किशोर मनोहर, शोभ्या सुंदर श्यामा। हे अच्युत हे पार ब्रह्म, अविनाशी अघनाश। हे पूरन हे सर्व में, दुख भंजन गुणता। हे संगी हे निरंकार, हे निर्गुण सब टेक। हे गोविंद हे गुणनिधान, जाके सदा वे। हे अपरंबर हरे हरे, है भी होवनहार। हे संता के सदा संग, निराधारो आधार। हे ठाकुर रामदासरो, मैं निर्गुण गुण नहीं कोई। गुरु नानक दीजे नामदान। राखो ये परो, सुतधारा और लक्ष्मी, पापी कौमी होए। संत समागम हरि कथा, तुलसी दुर्लभ दो। एक घड़ी आधी घड़ी, आधे के पुण्याद। संतन
सेती गोष्ठी कटे कोट अपराध लेखे कबो न छूटिए खिन खिन भूलन हार बचन हारा बचले गुरु नानक पार उतार बाबा बचन हारा बचले गुरु नानक पार उतार बोलो गुरु नानक देव की जय। बाबा धनुराम साहिब की बाबा आनंद राम साहिब की जय।